आहे यो अकीदो सुभान अल्लाह जोड़ा हालो न मंतिकी न किसी फलसफी से मिलता है, खुदा का पता खुदा के नबी से मिलता है। मेरे आका को छोड़कर जन्नत में जा सको तो जाओ, क्योंकि जन्नत का रास्ता भी मेरे आका की गली से मिलता है। हिन वक्त खुसूसी खिताब जे लाइ अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्लाह ताला जा लखी एहसान जंहिं पंहिंजो हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम असांजे ख़ुसूसन नबीअनि जो सरदार असांखे ॾिनो। उन जे आमद जी ख़ुशी हज़रत अल्लामा मौलाना असांजी दिलि ईअं चङी आहे मुफ्ती आज़म पाकिस्तान मुफ्ती अब्दुल रहीम साहब जिन जे दौर खां ही प्रोग्राम शुरू थियो ऐं अल्हम्दुलिल्लाह अल्लाह ताला जी महिरबानी आहे। जेके दोस्त गुज़िरियल साल आया उन वक़्त में भी पिंडाल ॾिठो हूंदो, हिन वक़्त में बि ॾिठो हूंदो। ही जेके तव्हां आया आहियो असां कमेटीअ वारनि जा सभई महिमान ऐं जेकी बुज़ुर्ग जेकी उलमा जेकी मुअज़्ज़िनीन आया आहिनि, ये तव्हांजा असां सभिनी जा मर्तबे वारा महिमान आहिनि। मां तमामु मशहूरु आहियां जे नालो वठां त टाइम थोरो इज़ाफ़ो थी वेंदो, तंहिंजे करे तव्हां सभिनी खे गुज़ारिश आहे त हिकिड़ो अहिड़ो वाट्सएप ग्रुप ठाहियूं जीअं आवाज़ अहले सुन्नत अवामी अहले सुन्नत रतोदर जो अवाम। तव्हां पंहिंजी मोबाइल कढो, मां तव्हांखे नंबर ॿुधायां थो, उन में थोरो ॿुधाइण में आसानी थींदी। मुफ्ती साहब जे दौर खां वठी ॾींहं कम में हुयासीं, पर कम जी निस्बत एतिरी ज़्यादा हूंदी आहे जो अल्लाह ताला पाण में रखे। मूंखे दोस्त चवंदा आहिनि त उन ॾियारे ते बेहोश न हूंदो आहे। हाणे तव्हां मोबाइल कढो, नंबर लिखो, पोइ उन में हिकिड़ो व्हाट्सएप ग्रुप ठाहींदा आहिनि, उन में ॿुधाइण में सवलाई थींदी। मां अॼु बि किन दोस्तनि खे ठाहियो अदा निसार खे चयो त अदा निसार में ॾिसो अबा जलसो जेको मिलाद पाक जो आहे वो रात यादगिरो आहे। चई मूंखे त यादगिरो ई नाहे, पर तुंहिंजे मस्जिद शरीफ जे दरवाज़े ते स्टार लॻल आहे। चई हा पढ़ियो वठी न अजीब ॻाल्हि आहे। वरी अल्लाह ताला जा अहिड़ा नेक मर्द मुजाहिद जेके फोनियूं करे चवनि था साईं उहो कहिड़े टाइम ते जलसो शुरू थींदो, उन टाइम ते असां अचूं था। अहिड़ा बि अल्लाह ताला जा बंदा आहिनि। तव्हां नंबर मुंहिंजो लिखो त जल्दी में साईं से लिखो आहे सो ॿुधायो। ही जेके बुज़ुर्ग वेठा आहिनि सभिनी जा मशहूर आहिनि। 0 3 0 1 3 2 4 3 2 0 4। इहो मुंहिंजो मोबाइल नंबर भी आहे, व्हाट्सएप जी न ठहियल आहे ऐं फेसबुक आईडी आहे फ़कीर बाबू हुरो। ॾाढो बहितर कमु आहे। नंबर ॿुधायां 0 3 0 1 3 2 4 3 2 0 4। इहो हिकिड़ो तव्हां मूंखे ॼण पंहिंजे हिकिड़ो ग्रुप में एड करे छॾियो। बिरादरी जो ग्रुप हुजे, दोस्तीअ जो ग्रुप हुजे, शहर जो ग्रुप हुजे। अल्लाह ताला जा लख एहसान। ही बुज़ुर्ग जॻह वेठा आहिनि। अल्लाह ताला असां सभिनी खे जिन महिनतूं कयूं, कोशिशूं कयूं आहिनि ऐं तव्हां बि महिनत कई आहे, तव्हां बि
5 रुपया का खर्च करे आया है उस पैसे में जो आदमी ने जो पूरा पूरा जेका इंटरेस्ट छॾे ते हिते आया उन जो करा ऐं मुंहिंजो ख़्याल इहो आहे त मां सभिनी खे मथे आहे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जा मेहमान उन जे मीलाद जा मेहमान आया वमा तौफीक इल्ला बिल्लाह नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिम अला रसूलिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम जमा सवरी और शेरे मुस्तफा रहमतुल्लाह अलैह की जोकर साज जिंदगी अल्लाह के रसूल के पैगाम को आसान से पहुंचाने गुजारी वाक़ई अल्लाह से इसकी साज रहमतुल्लाह अलैह जी मज़ार जमा करोड़ रहमतों नाज़िल फरमाए अल्लाह ताला जी ज़ात और कासम साहब का हुक्म अल्लाह ताला क़यामत अल्लाह अलैहि मशीन के अल्लाह ताला फरमाए और मुफ्ती साहब रहमतुल्लाह अलैह 74 साल रहमतुल्लाह अलैह पढ़ा थे काम तारीफ की तरह पाजा उस्ताद केड़ा बुजुर्ग इंसान साहब मुफ्ती साहब रहमतुल्लाह अलैह की ज़ात खत बदल सा मुनाज़रा किया उनके भजायो उन जो जिक्र जो तफसील मुफ्ती साहब रहमतुल्लाह अलैह की ज़ात का केड़न बुजुर्ग के जारती कयूं उन जो जिक्र पर जहरा काजी वाले साईं मुफ्ती साहब रहमतुल्लाह अलैह की ज़ात का के ख्वाब में ज़ियारत फरमाई उन रात मुफ्ती साहब रहमतुल्लाह अलैह जेका नात ठाही वाली नात बहन किताब जे अंदर लिखियल आहे मुफ्ती साहब रहमतुल्लाह अलैह जी फकीर जिंदगी जो फकीर शरीफ साल जो तज़किरो आहे वा नात जे रात मदीने वाले महबूब मुफ्ती साहब के शाहपुर शहर में मदरसे में रात जो ख्वाब में अची करे दीदार करायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रात जो दीदार हुंदो आहे जो कूड़ो नथो थी सके हुजूर अलैहिस्सलाम जेकॾहिं ज़ियारत के कराए तो ईअं समझो त हक़ीक़त में मदीने वाले दीदार करायो अल्हम्दुलिल्लाह अहले सुन्नत वारन के फखरा जोड़ो रब्बानी आलिम भी सही रोजे धनी रहमतुल्लाह अलैह जे फैज मा फैज याद कल मुफ्ती अब्दुल रहीम सिकंदरी रहमतुल्लाह अलैह रोजे वाले जे फैज जो कतरो हो ये कतरे जो यो शानात रोजे वाले जे खुद जो शान छा हो अदावन फकीर रोजे वाले के दिसी करे उन जी तरीक उन जी जिंदगी के दिसी करे ही तवा किताब वठो पाण पढ़ो पांजे बच्चन के पढ़ायो उन फकीर रोजे धनी जी रहमतुल्लाह अलैह जे फकीर जी जिंदगी गुजारी असा के बुझे दसा सवा वो जिंदगी गुजारी अल्लाह ताला तवा सा के पढ़ी उन तो अमल दी तौफीक नसीब फरमाए ये बयो किताब जन जो नालो अल कौल साइब ताजीम मिन बिना अल कब्र अल काज़िब और मुफ्ती साहब रहमतुल्लाह अलैह जी हयाती में पूरो फितनो थियो कुछ मानू चंद्रा साईं ख्वाब लदो आ फलाणो शाह मुके चवे तो टी मुजी ख्वाब जे जरिए रात ख्वाब लदो आ जी सुभाणे कब्र ठाए वे हज़रत मुफ्ती साहब रहमतुल्लाह अलैह सवाल आयो पाण सवाल जो जवाब ॾिनो ऐं जवाब ॾियण खां बाद में संदन साहबज़ादे हज़रत अल्लामा मौलाना मुफ्ती हक़ुल नबी सिकंदरी दालत बरकातुल्लाह आलिया के हुक्म फरमायो तने जे मुतालिक को मुस्तकिल किताब लिखो वने जो अहले सुन्नत के इन फितने का बचायो वने अल्हम्दुलिल्लाह ही किताब अची वियो आ इन किताब जे अंदर लिखियल आहे जेकॾहिं को माण्हू ख्वाब के जरिए पूरी खबर ठाईंदो उन जे मथा अल्लाह जी लानत अल्लाह जे रसूल जी लानत उन जी ज़ाल उन जे ला हराम वो इस्लाम का खारिज थी वेंदो अहले सुन्नत वारो पांजो पाण ते माण्हू न खुलायो पांजो अकीदो दुरुस्त कयो जो अकीदो दुरुस्त कयो अल्लाह ताला जी ज़ात ताला तवा सा के वठी पड़ी उन जे मथा अमल जी तौफीक नसीब फरमाए आखिर दवाना सुभान अल्लाह तवाजे पुरजोश ऐं पुरनारंगी गूंज में ख़ुसूसी खिताब जे लाइ दावत अर्ज़ नाइब सुल्तानुल वाइज़ीन जिगर गोशे शेर मुस्तफ़ा खतीब अहले सुन्नत मुजाहिद मिल्लत हज़रत अल्लामा डॉक्टर मुफ्ती हक़ुल नबी सिकंदरी अज़हरी साहब जिनके स्टेज ते तशरीफ आणन ऐं पंहिंजे खिताब सां तव्हां सां सभिनी खे मुस्तफ़ीज़ फरमाए नारे तकबीर नारे तकबीर नारे रिसालत नारे तकबीर नारे हज़रत अल्लामा मुफ्ती साहब
اللهم صل على سيدنا محمد رب اشرح لي صدري ويسر لي امري واحلل عقدة من لساني يا فتاح يا فتاح يا فتاح سبحانك. أعوذ بكلمات الله التامة من كل شيطان سبحان ربك رب العزة عما يصفون وسلام على المرسلين والحمد لله. الحمد لله الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا ومولانا وملجأنا ومأوانا وهادينا ومهدينا ونورنا ونور أجسادنا ونور أرواحنا ونور حياتنا ونور مماتنا ونور أولنا ونور آخرنا ونور ظاهرنا ونور باطننا ونور يميننا ونور قدامنا ونور إسلامنا ونور ربنا سيدنا ومولانا محمد عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وأزواجه وذرياته وأحبائه وعلماء أمته وصلحاء ملته أجمعين. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. قل بفضل الله وبرحمته فبذلك فليفرحوا هو خير مما يجمعون. صدق الله مولانا العظيم
वसदक़ रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन बिबरकति इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन फातिह लिमा उग़लिक़ वल ख़ातिम लिमा सबक़ नासिरिल हक़्क़ि बिल हक़्क़ि वल हादी इला सिरातिकल मुस्तक़ीम व अला आलिहि हक़्क़ क़द्रिहि व मिक़दारिहिल अज़ीम। हम्दो सलात का बाद मुअज़्ज़ज़ मुहतशम सामईन ज़ीवकार स्टेज ते मौजूद सादाते किराम उलमाए किराम वेझे ऐं परे खां आयल समूरनि महिरबाननि जी ख़िदमत में अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालहू अमन वालहू जी मेहरबानी आ जो गुज़िश्ता साल तमाई असां हिन जगह ते गॾु हुयासूं ऐं वरी हिन भेरे अल्लाह तबारक व तआला तव्हां ई असांखे दुबारा मौक़ो अता फरमायो आहे जो तव्हां ई असां महबूब मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे मीलाद पाक जे हवाले सां हिते गॾु आहियूं ऐं इंशाअल्लाह कुझु ई देर में मुंहिंजे महबूब मदीने वारे साईं सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो शान ॿुधी ऐं ॿुधाए करे पंहिंजे सीने खे मदीनो बणाईंदासूं। हकीकत में ही महफ़िलियूं ही मजलिसूं ही प्रोग्राम जेके तव्हां ई असां कयूं था इन्हनि खे करण बि नसीब जी ॻाल्हि आहे ऐं इन में जेके महिरबान अची करे शामिल थियनि था अची करे ॿुधनि था इहा बि वॾे नसीब जी ॻाल्हि आहे जहिड़ी तहिड़ी ॻाल्हि नाहे। दुआ कयो त अल्लाह तबारक व तआला असां सभिनी जी हिन हाज़िरी खे क़बूल फरमाए। मां तव्हांजे आलो जेका आयत मौज़ू जे मुनासिबत सां तिलावत करण जो शरफ़ हासिल कयो आहे दुआ कयो त अल्लाह तबारक व तआला मां फ़क़ीर खे हक़ सच बयान करण जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं अल्लाह ताला तव्हां सां सभिनी खे हक़ सच ॿुधी करे ऐं हक़ सच जे मथां मुंहिंजो अल्लाह अमल जी बि तौफ़ीक़ नसीब फरमाए। मां पढ़ियल आयत जो तर्जुमो ऐं तफ़सीर अर्ज़ कयां ऐं उन सां बाग़ापियल जेके कुझु ॻाल्हियूं मां पंहिंजे ज़हन में सोचियूं आहिनि महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे शान जे हवाले सां उहे तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ करे जेको मुंहिंजे ख़ालिक मालिक मां मिस्कीन खां चबरायो इंशाअल्लाह उहो तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ कंदुसि ऐं जेका देर वेठासूं इंशाअल्लाह पंहिंजे ईमान खे ताज़ो कंदासूं। मुंहिंजी तव्हांजी ख़िदमत में गुज़ारिश आहे त सभई गॾिजी करे मुंहिंजे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी ख़िदमत में दुरूद ऐं सलाम जो नज़रानो पेश कयो त जीअं मां पढ़ियल आयत जो तर्जुमो अर्ज़ कयां ऐं तफ़सीर बि तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ कयां। का बि ज़ुबान ख़ामोश न रहे चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु वसल्लम अलैका या हबीब अल्लाह तबारक व तआला पंहिंजे पाक कलाम में इरशाद फरमायो आहे
قل بفضلिल्लाहि व बिरहमतिहि फबिज़ालिक फलयफ़रहू हुव खैरुम मिम्मा यजमऊन। अन्य बुलंद आवाज़ से सुभान अल्लाह तबारक व तआला पंहिंजे पाक कलाम में इरशाद फरमायो आहे कुल बिफज़लिल्लाहि सुभान अल्लाह 12 बदल है था बड़ा बदल है था सुभान अल्लाह अल्लाह तबारक व तआला पंहिंजे पाक कलाम में इरशाद फरमायो आहे कुल बिफज़लिल्लाहि व बिरहमतिहि फबिज़ालिक ओ मुजा हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुल तू पंहिंजी पाक ज़ुबान सां चई करे पंहिंजी उम्मत खे मुजा मुस्तफा करीम हे ऐलान फरमाए ओ ऐलान कहिड़ो आहे अल्लाह तबारक व तआला उन ऐलान के मुझे हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी जुबान खां चवरायो आ। अल्लाह तबारक व तआला इहो ऐलान पाण बि करे सघे पियो अल्लाह तबारक व तआला इहो फरमान पाण बि जारी कराए सघे पियो पर रब ज़ुल जलाल इहो ऐलान हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी जुबान सां चवरायो आ। ओ मुजा हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी पाक ज़ुबान सां चई करे ॿुधाए जॾहिं बि तव्हांजे मथां अल्लाह जो फज़ल थिए ऐं अल्लाह तबारक व तआला जी रहमत थिए त अल्लाह जे फज़ल ऐं अल्लाह जे रहमत ते ख़ुशियूं मल्हाईंदा कयो। अॻिते मुंहिंजे रब ज़ुल जलाल इरशाद फरमायो आहे अल्लाह तबारक व तआला अॻिते इन सां मुतसिल इरशाद फरमायो फबिज़ालिक फलयफ़रहू इन्हनि ॻाल्हियुनि ते उन्हनि खे ख़ुशि थियणु घुरिजे। अल्लाह तबारक व तआला अॻिते फरमायो हुव खैरुम मिम्मा यजमऊन तव्हां ॾोकड़ जमा कंदा आहियो पैसा जमा कंदा आहियो माल गॾु कंदा आहियो धन गॾु कंदा आहियो दौलत गॾु कंदा आहियो अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो आहे जो कुझु बि तव्हां गॾु कंदा तव्हांजी इहा तव्हांजे गॾु कयल शइ खां हर शइ खां वधि या ख़ुशी मल्हाइणो आहे। अल्लाह तबारक व तआला इन आयत सगोरीअ में ॿिनि ॻाल्हियुनि जो ज़िक्र फरमायो आहे। पहिरीं शइ जेका आहे उन शइ जो नालो आहे अल्लाह जो फज़ल ऐं ॿी जेका शइ आहे उन ॿी शइ जे लाइ रब तआला हीअं इरशाद फरमायो आहे अल्लाह तबारक व तआला जी रहमत जेकॾहिं तव्हां ईअं सां गौर कयूं त तव्हां ईअं असांखे नज़र ईंदो त फज़ल को मिठो मोहम्मद करीम वा त रब ज़ुल जलाल जी रहमत आमिना जो लाल अल्लाह तबारक व तआला इन आयत सगोरी जे शुरू में कुल जो लफ्ज़ फरमायो यो हिक जगह ते नाही बल्कि कुरान पाक जी खोड़ सारन आयतुन में यो कुल जो लफ्ज़ मौजूद आ। कुरान पाक में वॾे में वॾो ऐलान जेको आ ओ मुझे रब ज़ुल जलाल जी वहदानियत जो ऐलान आ हुजण जो ऐलान आ। रब ज़ुल जलाल फरमायो कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद व लम यूलद व लम यकुल लहू कुफुवन अहद। ओ मुझा हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इते मुझे अल्लाह मुझे हबीब अकरम की या सागी गाल फरमाइया कुल ओ मुझा हबीब तू कौन फरमाए हो अल्लाहु अहद वो अल्लाह तबारक व तआला हिकिड़ो आ अल्लाह तबारक व तआला अकेलो आ वहदहु ला शरीक वा अहद लम यलिद व लम यूलद न को रब का जो ॼातल आ न को रब तआला का जो ॼावल आ न को अल्लाह तबारक व तआला के ॼणींदो आ।
लम यकुन लहू कुफुवन अहद, नको अल्लाह तबारक व तआला जो को हम सरवा अल्लाह तबारक व तआला नज़ीर खां पाक वा, मिसल खां पाक वा, मिसाल खां पाक वा। इते बिजे को वहदानियत जो ऐलान रब ज़ुल जलाल करायो त उहो आमिना जे लाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ुबान मुबारक से करायो। वरी बी आयत में रब ज़ुल जलाल ही इरशाद फरमाया, कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह। ओ मुजाहिदी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुल इन फरमाए इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह, जेकरे तमा अल्लाह तबारक व तआला से मोहब्बत तबिऊनी त तमा मुझी पैरवी कयो, युहिब्बुकुमुल्लाह, अल्लाह तबारक व तआला तमा के पर इनाम अता फरमाइंदो, पर इनाम रब ज़ुल जलाल ही अता फरमाइंदो जो अल्लाह तमा सा मोहब्बत फरमाइंदो। ऐं बियो ऐलान रब ज़ुल जलाल जे को फरमायो आ, बियो इनाम जे को अल्लाह अता फरमाइंदो वो इनाम ही वा त जेकरे तमा जा जबलन जेदा गुनाह होंदा त मुझो अल्लाह मुस्तफा जी पैरवी जे करे तवजा सब गुनाह धोई माफ फरमाए छड़ी दो। इन आयत सकूरिया जे ऐलान में रब ज़ुल जलाल कुल जो लफ्ज़ फरमायो आ, ओ मुजा हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तू पाक पंहिंजी ज़ुबान सां पाण फरमाए छॾ। वहदानियत जो ऐलान तबी मुस्तफा जी ज़ुबान खां, जेकरे मुस्तफा जी इताअत जो बयान तभी मुझे मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी ज़ुबान सा और मुझा अल्लाह तबारक व तआला छा सबब वा पाण जी ऐलान फरमायो थई, या अय्युहल्लज़ीना आमनुस्तईनु बिस्सब्रि वस्सलाह। इते मुझा रब ज़ुल जलाल डायरेक्ट तो खिताब फरमायो आ ईमान वारन के, इते कुल जो लफ्ज़ कोन फरमायो आ। ओ मुझा अल्लाह हिते पंहिंजी वहदानियत जो ऐलान करण खां में तो मुझे मुस्तफा करीम जे लाए उन के छो फरमायो आ, तो मुझा हबीब तू चओ अले सुन्नत जे आलिमन ता कुर्बान वजा, अले सुन्नत जे आलिमन एड़ो ते के नुक्तो बयान फरमायो आ जो औरत तेरे वाला बुद्ध दे तपा जो ईमान ताज़ो करे छड़ी दे। सही छाजे करे रब ज़ुल जलाल फरमायो त तू चो मुझा हबीब पाण अल्लाह तबारक व तआला इन वडे ऐलान में कोन फरमायो आ त मां पाण चवा जी या अय्युहल्लज़ीना आमनू या अय्युहन नास चई करे मुझे रब ज़ुल जलाल ये कोन फरमायो राज़ छाहे फरमाइंदा गाल सोनिया अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम अमीन बवात सादिक दुआ वो जो मुस्तफा करीम सच्चो रसूल वा, अल्लाह तबारक व तआला जो प्यारो हबीब वा, हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो इहो शान वा जो मक्के जा काफर थोड़े जो आहिन दुश्मन पर उहे भी मञीदा हन त मिठो मोहम्मद करीम सच्चो वा। जेकरे अबू जहल वा मुझे मुस्तफा करीम जे दीन के तस्लीम कोन कंदो आ, पर इया गाल तस्लीम कंदो आ त मुझो हबीब अकरम सच्चो आ। जेकरे को अबू लहब वा वो भी इया गाल तस्लीम कंदो आ त आमिना जो लाल सच्चो आ। जेकरे को बियो आ जेकरे उतबो आ त वो भी इया गाल तस्लीम कंदो आ। जेकरे शेखो आ त वो भी इया गाल तस्लीम कंदो आ। जेकरे वलीद वा वो भी इया गाल तस्लीम कंदो आ। रूए ज़मीन जा काफर मुझे महबूब के जेकरे अल्लाह जो रसूल मंजिल या मंजिल पर इया गाल सच्ची या त हू चवंदा हुया त मिठो मोहम्मद करीम कदे कूड़ को न ॻाल्हाईंदो आ, सदाई सच्ची सच ॻाल्हाईंदो आ। जॾहिं काफर मंजिल त हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम कूड़ कोन ॻाल्हाईंदो आ, तॾहिं अल्लाह तबारक व तआला मुस्तफा करीम खे फरमायो ओ मुंहिंजा हबीब तोखे कूड़ो कॾहिं चयो ई इन नाहे त हाणे तूं पंहिंजी इन सची ज़ुबान सां ऐलान कर त मां रब अकेलो। इन में बि मुंहिंजे हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो शान पर शान ॾियण वारो केरु आहे? अलाईंदा शान ॾियण वारो केरु आहे? अल्लाह तबारक व तआला पींघड़े में ॿार बोले तू ही तू ही तू ही तू
चरखड़े में नार बोले तू ही तू ही तू ही तो जेके अचे मां सां गॾु चवे जेके न ईंदो त बटन भेरनि सां इंशाअल्लाह अची वेंदी पींगड़े में बार बोले तू ही तू ही तू ही तू चरखड़े में नार बोले तू ही तू ही तू ही तो जाए साज में जिमे जकोर जाए साज में जिमे जकोर मियां माराना मुदल में जाए साज में जिमे जकोर जाए साज में जिमे जकोर घोड़े में गजदार बोले तू ही तू ही तू ही तू चरखड़े में नार बोले चौ तू ही तू ही तू ही तू पींगड़े में बार बोले तू ही तू ही तू ही तू चरखड़े में नार बोले तू ही तू ही तू ही तू कुंजड़ का छे वनी मज रोह रामाना बधा रोह रामाना बधा सुभान अल्लाह जोर से अन्य शौक से सुभान अल्लाह कुंजड़ का छे वनी मज रोह रामाना बधा रोह रामाना बधा तारते तीतार बोले तू ही तू ही तू ही तू चरखड़े में नार बोले तू ही तू ही तू ही तू सब चौपी घड़े में बार चरखड़े में नार बोले तू ही तू ही तू ही तू यो शान ॾियण वारो मुंहिंजो अल्लाह तबारक व तआला शान ॾियण वारी ज़ात मुंहिंजे अकमुल हाकिमीन रब जी आहे वो मुंहिंजो रब ज़ुल जलाल जे रब ज़ुल जलाल जो शान वा तबारकल्लाहु अहसनुल खालिकीन अल्लाह तबारक व तआला अकमुल हाकिमीन वा रब ज़ुल जलाल बादशाह जो बादशाह वा वो मुंहिंजो रब ज़ुल जलाल वा जे रब ज़ुल जलाल जो शान वा इन्नल्लाह अला कुल्लि शैइन क़दीर वो मुंहिंजो रब ज़ुल जलाल जॾहिं कंहिंखे ॾींदो आहे त मुंहिंजो रब ज़ुल जलाल कंहिंखां पुछंदो नाहे पर जेकॾहिं रब ज़ुल जलाल कंहिंखां खसींदो आहे त वरी मुंहिंजे रब ज़ुल जलाल खां पुछण वारो को आहे ई कोन को जेकॾहिं रब ज़ुल जलाल अता फरमाइण ते ईंदो आहे त बेहिसाब अता फरमाईंदो आहे जेकॾहिं खसण ते ईंदो आहे त पनाह में रखे उहो फ़ैसिलो फरमाए छॾींदो आहे न उनखे कंहिंजी मोहताजी आहे न उन रब ज़ुल जलाल खे कंहिंजे आॾो झुकण जी ज़रूरत आहे सुवाल करण जी ज़रूरत आहे उहो मुंहिंजो रब ज़ुल जलाल इलाहुल ख़ल्क़ि मौलाना क़दीमुल व मौसूफ़ुन फि औसाफ़िल कमाली उहो मुंहिंजो रब ज़ुल जलाल आहे जेको क़दीम आहे उन मुझे रब ज़ुल जलाल के अल्लाह तबारक व तआला जो उहे सिफ़तूं जो मुझे रब ज़ुल जलाल जी सिफ़तुनि में काइनात गुम हुआ पर मुझे रब ज़ुल जलाल जे काक़त ऐं मक़ाम जी कंहिंखे अॼु ताईं ख़बर आहे या न
वो सिफ़तुन में बेमिसाल, वो शान में बेमिसाल, वो मुझो रब ज़ुल जलाल जेको बेमिसाल रब आ, वो मुझो अल्लाह तबारक व तआला जे रब ज़ुल जलाल जो शान ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम ला तअख़ुज़ुहु सिनतुन वला नौम लहू मा फ़िस समावाति व मा फ़िल अर्दि बल वल्लज़ी यशफ़अु इंदहु इल्ला बिइज़्निही यअलमु मा बैन अयदीहिम व मा ख़ल्फ़हुम व ला युहीतून बिशैइन मिन इल्मिही इल्ला बिमा शाअ वसिअ कुर्सियुहुस समावाति वल अर्द वला यऊदुहु हिफ्ज़ुहुमा व हुवल अलिय्युल अज़ीम। इन आयत खे छा चवंदा आहियो? आयतुल कुर्सी। या मां ईअं कोन्हे त हुननि कटुड़नि मां कुर्सी सॼी पढ़ी वियो आहे ऐं तर्जुमो टुकरे जो कंदो, न तर्जुमो बि सॼी जो कंदुसि। परेशान न थिए, दिल में वहम न कर। अल्लाह आयतुल कुर्सी पढ़ंदो आहे, अल्लाह चओ ज़ुबान सां, अञा चओ अल्लाह। केॾो मिठो नालो आहे मुंहिंजे रब ज़ुल जलाल जो, अल्लाह ला इलाहा इल्ला हुव। अल्लाह तबारक व तआला वहदहु ला शरीक व को ॿियो माबूद नाहे, हय्यु आ क़य्यूम आ, ला तअख़ुज़ुहु सिनतुन वला नौम। उनखे निंड बि न ईंदी आहे, उनखे उजलागी माना ओबासी बि न ईंदी आहे। ला तअख़ुज़ुहु सिनतुन वला नौम, उन अल्लाह तबारक व तआला खे निंड बि कान ईंदी आहे, उजलागी बि कोन ईंदी आहे। वला अल्लाह तबारक व तआला ईअं इरशाद फरमायो आहे, रब ज़ुल जलाल जो इहो शान आहे, ला तअख़ुज़ुहु सिनतुन वला नौम लहू मा फ़िस समावाति व मा फ़िल अर्दि। जो कुछ ज़मीननि में आहे, जो कुछ आसमाननि में आहे, सारो जो सारो मिल्कियत मुंहिंजे रब ज़ुल जलाल जी आहे। वला यऊदुहु हिफ्ज़ुहुमा, अल्लाह तबारक व तआला के उन्हनि जी जेका हिफ़ाज़त आहे उहा हिफ़ाज़त रब ज़ुल जलाल जे लाइ ॾुखी न आहे। कुर्सी रब जी आहे, अर्श रब ज़ुल जलाल जो आहे, वो मुंहिंजो रब ज़ुल जलाल आहे जंहिंजो शान अली आहे, जंहिं मुंहिंजे रब ज़ुल जलाल जो शान बि अज़ीम आहे। वो जेॾी महिल कुन फरमाईंदो आहे, कुन जो मोहताज न आहे, जेॾी महिल रब ज़ुल जलाल कुन फरमाईंदो आहे त कुन में रब ज़ुल जलाल कुन जहान पैदा फरमाए छॾींदो आहे। तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्कु व हुव अला कुल्लि शैइन क़दीर अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला व हुवल अज़ीज़ुल गफ़ूर। रब जलाल जी ज़ात, जे रब ज़ुल जलाल जी दस्ते कुदरत में बादशाही आहे, जे अल्लाह तबारक व तआला हर शइ ते क़ादिर आहे, जे रब ज़ुल जलाल ज़िंदगी खे पैदा फरमायो, मौत खे पैदा फरमायो। वो मुंहिंजो रब ज़ुल जलाल एॾे शान वारो रब आहे, थोरो गौर कर जेॾा एॾा शान मुंहिंजे रब ज़ुल जलाल जा त अताब वरी मुंहिंजे रब जी एॾी वॾी हूंदी। मतलब सौलो अबा वडेरो ख़र्च कंदो पंहिंजी ताक़त जे आहर, सरदार ख़र्च कंदो पंहिंजी ताक़त आहर, मौलवी साहब ख़र्च कंदो पंहिंजी ताक़त जी आहर। मौलवी साहब ॾे वञिबो जेकॾहिं 10 माण्हुनि खे मानी खाराइण जी ताक़त आहे त 10 खे खाराईंदो। यारो अची वियो त मौलवी साहब चिंगी पवंदो, जेकॾहिं वडेरो आहे त वडेरे खे 100 माण्हू खाराइण, 100 माण्हू खाराईंदो, जेकॾहिं 150 आया त वडेरो माण्हू चिंगी पवंदो, जेकॾहिं सरदार आहे त 1000 माण्हू खे मानी खाराइण जी उनखे ताक़त आहे, जेकॾहिं 1000 अची विया त उहो चिंगी पवंदो। अल्लाह तबारक व तआला जो न को मिसल आहे, न को मिसाल आहे, न को मट आहे, न को खज़ाना उन जा खुटण वारा आहिनि। ये कुल काइनात मुंहिंजे रब ज़ुल जलाल जे रिज़्क़ ते हले पई ऐं पलजे पई। अल्लाह पियो पाले वॾा वॾेरे जो शान, वॾेरे जे मक़ाम जेतिरो, वॾेरे जो ॼण वॾेरे जी इज़त जेतिरो, एसपी साहब जो ॼण एसपी जी इज़त जेतिरो, सरदार जो ॼण सरदार जी इज़त जेतिरो, तुंहिंजे अल्लाह जो न को मट आहे, न को मिसाल आहे। पाण
बेमिसाल वात एड़ी इज्जत आई मकाम रब जुल जलाल मुझे आमिना जलाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अता फरमाए छड़ी चाहे जेडो रब जो नाम जेडो अल्लाह जो शान आ थोड़ो मा तो के इहो हिकिड़ो तवज्जो ऐं तसव्वुर ॾियारियो त अल्लाह जो शान इहो आहे अल्लाह जो मकाम आहे ओ मुंहिंजा रब ज़ुल जलाल तुंहिंजो शान इहो आहे त मुस्तफ़ा करीम खे तो केॾो मकाम अता फरमायो आहे आलिम फरमाइनि था त मुंहिंजे अल्लाह जी इज़्ज़त अल्लाह जे मकाम अल्लाह तबारक व तआला जी कुदरत ते नज़र कंदो वञो जेडो जेडो मुझे अल्लाह जो मकाम वा एडी एडी अता वरी अल्लाह रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने कईया मौलवी कदे कदे भुलजी पवंदा आहिनि मौलवी के आदत वा थापे जी अब थापो समझदा हो थापे जी हिनन के आदत वा पो थापड़ जी पवंदा आहिनि पो जेको थापड़ बोआ असां वरी कुल्हन को पकड़े करे उभो करे बिहारी दा हो अबा सिद्धो थी करे भी हो किरो न थापो इंदुई त मूठ भर वनी लगदे पर अच त मां तोखे ॿुधायां त जेके ये मूठ भर किरल आहिनि प्या किरन असां इंशाअल्लाह सिद्धो मोह कयो मदीने जे मोड़ बीठा आहियूं कसम खुदा जो मौलवी साहब भुलजी पया मौलवी के भुल थी पई चवण लगा त असां जहिड़ो आ चवण लगा त खाईंदो आ चवण लगा त महबूब मिठो पीअंदो आ चवण लगा त हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी असां शादियूं कयूं हबीब भी ईअं शादी कयो मौलवी भुलजी पया ऐं अलाए करे कहिड़ियूं कहिड़ियूं ॻाल्हियूं करण शुरू कयूं मां चवां थो त ओ मौलवी तोखे अल्लाह जो कलाम सम्झ में कोन आयो आ पर मां फ़कीर जी बरोची ॻाल्हि तोखे पक सम्झ में ईंदी ओ मुल्ला तोखे घर जी कुती बि सलाम कोन कंदी आ आमिना जे लाल जे दर ते अल्लाह जा मलाइका अदब सां बीठा हूंदा फर्क हुआ हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जदे ॻाल्हाईंदो आहे त अल्लाह तबारक व तआला मुझे मुस्तफ़ा करीम जे ॻाल्हाइण जो ज़िक्र क़ुरान पाक में फरमाईंदो आहे हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेॾी महिल हलंदो आहे त मुझे मुस्तफ़ा करीम जे हलण जो बयान अल्लाह तबारक व तआला क़ुरान पाक में फरमाईंदो आहे आमिना जो लाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शहर आहे उन शहर जो ज़िक्र अल्लाह तबारक व तआला उन शहर जो ज़िक्र कुरान पाक में ज़िक्र फरमाईंदो आहे कसम खुदा जो आमिना जे लाल जो शान त मथे आहे पर आमिना जे लाल जे सहाबन खातिमन जो शान बि कुरान बयान फरमाईंदो आहे ओ मौलवी साहब फर्क हुआ तू तो चवे त मां मूं वटि बाखियो आहे तू भित जे पुठियां कोन ॾिसंदो आहीं ऐं असां जो अक़ीदो आहे त आमिना जो लाल पंहिंजे रोज़े अतहर में आरामी आहे उतां अॼु रते तेरे वारनि खे महबूब मदीने वारो ॾिसे पियो तुझी जेका ॾिसण जी नज़र ॾिसण वारी उहा महदूद आहे मुस्तफ़ा करीम जी नज़र मुबारक ला महदूद आहे तुंहिंजा ॿुधण वारा कल पंहिंजे पाड़े वारे खे कोन ॿुधंदा तूं उते कॾहिं कॾहिं कोड़ो थी पवंदो आहे कन जो पर्दो ख़राब थी पवई त उनखे कोन ॿुधी सघंदे डॉक्टर तुंहिंजे कन जा पर्दा वेही ठीकु कंदा इलाज कंदा आहिनि ड्रप ॾींदा आहिनि ठुड़ा ॾींदा आहिनि तॾहिं वञी तुंहिंजा कन सिधा थींदा आहिनि आमिना जे लाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान त मथे आहे मुंहिंजो मुर्शिद पीरन जो पीर अब्दुल कादिर जीलानी उनखे जेकॾहिं हितां सॾु कर त अब्दुल कादिर जीलानी बगदाद में ॿुधंदो मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान मथा हुआ मुस्तफ़ा करीम जे गुलाम जो शान इहो आहे ओ मौलवी साहब त मञणो पवंदो त फर्क हुआ तू रींगता है फर्श पर आए अर्श पर उनकी नजर अब खुद ही तू इंसाफ कर तू भी बशर वो भी बशर मैं भी बशर हूँ वो भी बशर है न तू रींगता है फर्श पर रेड़ी हो गई हलतो हाँ जमीन की तू रींगता है फर्श पर आए अर्श पर उनकी गुजर माना मुस्तफ़ा करीम तू जमीन ते हलंदो रेड़ियो पाई मुझो महबूब मदीने वारो अर्श जा शायर कंदो
रेंगता है फर्श पर है अर्श पर उनकी नजर। अब खुद ही तू इंसाफ कर, तू भी बशर वो भी बशर। सोच में तमाम बशरा हो तो बशरा जो निभाता तू तो अजीब थपरो बशरा वो मुझो महबूब बेमिसाल बशरा जे रस्ते सां गुजरी वेंदो आहे कसम आहे खुदा जो उन रस्ते में बि हुबकार अची वेंदा। अल्लाह तबारक व तआला उन शानन वारो रब उन शानन वारे रब मुझे मुस्तफा करीम के शान दिनो मकाम दिनो ऐं अल्लाह से तदे फरमायो उल ओ मौजा हबीब चौ छा जा बेफज़लिल्लाह अल्लाह जे फज़ल ते खुश थियो व बिरहमतिही ऐं अल्लाह जी रहमत ते खुश थियो फबिज़ालिक फलियफ़रहू यो खुश थियो जो तर्जुमो आहे। अॻिते अल्लाह तबारक व तआला फरमायो हुवा ख़ैरुम मिम्मा यजमऊन जेको कुल तव्हां दुनिया में गॾु कंदा आहियो उहो हिकिड़े पासे ऐं महबूब जे अचण वारी ख़ुशी हिकिड़े पासे। क़ुरान थो चवे क़ुरान मां पंहिंजे तरफ़ां कोन चयो आहे पूरे रूए ज़मीन जे इन्हनि मौलविन खे चैलेंज आहे फ़क़ीर जी जेकॾहिं मां ग़लति ॻाल्हि कयां त मूं सां कोई न थिए ॻाल्हाए जेकॾहिं कंहिं में इल्मु आहे कंहिं में ॻाल्हाइण जी ताक़त आहे कंहिं में जुर्रत आहे त इहा ॻाल्हि मूं सां अची करे त मौलवी तूं ग़लति ॻाल्हि छो करी मां ग़लति ॻाल्हि कोन थो कयां मां तोखे तो जन किताबनि मां ॿुधाईंदुसि तुंहिंजे वॾनि जे लिखियल ॻाल्हियुनि खे खोले खोले मुठ ते घुमाईंदो वेंदुसि ऐं तोखे ॿुधाईंदो वेंदुसि त मुस्तफा करीम जहिड़ी ख़ुशी आमद जी अहिड़ी का दुनिया में ख़ुशी आहे। अल्लाह ताला मुझे मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान कयो आहे। सलात पढ़ंदो हल त अच त ॿुधाए त मुंहिंजो मुस्तफा फज़ल कीअं अलैका या या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। कावड़िया सलात कौन था सल्लल्लाहु अलैहि या रसूल वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सुभान अल्लाह अदा निमाज़ दियो ख़बर अल्लाह जी रहमत निमाज़ आहे या नाहे ख़बर नाहे अलाए सुज पूॼे हा अलाए चंड पूॼे हा अलाए भितर पूॼे हा अलाए जबल पूॼे हा अलाए वण पूॼे हा अलाए बूटा पूॼे हा अलाए बकरी पूॼे हा अलाए मेह पूॼे हा अलाए ढको पूॼे हा पर अल्लाह तबारक व तआला तोखे माखे बचाए छॾियो जो रब ज़ुल जलाल पंहिंजी मारिफत अता कई रब खे मञीदा आहियूं निमाज़ अदा कंदा आहियूं। वरी जेकॾहिं अल्लाह तबारक व तआला मुस्लमान पैदा फरमायो आहे अल्लाह जी पनाह जेकॾहिं काफ़िर हुजे हा को माण्हू काफ़िर खोड़ सारा दुनिया में घुमनि था अल्लाह तबारक व तआला पनाह अता फरमाई आहे जो रब ज़ुल जलाल हीअ पनाह अता फरमाई जेकॾहिं को काफ़िर हुजे हा हींअर इंसान मरदो आहे त मरण सां हुनजी इज़त आहे मरदो आहे त हुनखे तंग ॾियारिबो आहे हुनजो जिस्म पाक कबो आहे जिस्म खे ख़ुशबू लॻाइबी आहे ख़ुशबू लॻाइण खां पोइ अज़ीज़ गॾु थींदा कारब गॾु थींदा मिट गॾु थींदा माइट गॾु थींदा सभई गॾिजी करे इज़त एतिराम सां हुनजो जनाज़ो पढ़ंदा जनाज़ो पढ़ण खां पोइ हुनजे लाइ दुआऊं घुरंदा हुननि वांगुरु कोन्हे त मर गया मरदूद न फातिहा न दरूद या इज़त मरण वारो मरी वियो आहे हुनजे लाइ दुआऊं घुरियूं दुआऊं घुरी करे वरी पंहिंजनि कुलनि ते खणी करे अदब सां एतिराम सां हुनखे क़ब्र में दफ़न करे ईंदा आहियो। ओ मोमिन मुस्लमान
हियो अल्लाह जो केॾो वॾो एहसान वा, रब ज़ुल जलाल जो फज़ल वा। जे पता काफ़र केरु हुजे हा त अलाए छा साड़े छॾनि हा, तोड़े छॾनि हा, ये साड़नि हा, पूरनि कोन हा, इंसान जो जिस्म जलाए छॾनि हा। पर अल्लाह महबूब जे सदके फज़ल फरमायो त जेरा आहियूं त बि इज़्ज़त वा, त मरूं था त बि मुस्तफ़ा जे सदके इज़्ज़त। अब यह इज्जत न है जो माण्हू करे त मरण सां जिस्म धोपिजेसि, जिस्म साफ़ कजेसि, साफ़ करे जिस्म हुनखे पाक करे, वरी हुनखे कफ़न जो कपिड़ो ॾिजे, वरी कफ़न जो कपिड़ो ॾेई करे वरी हुनजो जनाज़ो पढ़ियोसीं, जनाज़ो पढ़ी करे हुनखे पंहिंजनि कुल्हड़नि ते खयोसीं, कुल्हड़नि ते खणी करे वरी कलमे जो विर्द कंदा हलियासीं, वरी ज़िक्र पढ़ंदा हलियासीं, वरी वञी करे हुनखे दफ़न कयोसीं, दफ़न करे वरी क़बर ते बांग ॾिनी, वरी आयासीं पल्लो कयोसीं, कुल पढ़ियासीं, पिछो कयोसीं, ॾहो कयोसीं, चालीहो कयोसीं, सालाना उनजे लाइ वरी ख़ैरात कईसीं। ओ मोमिन मुस्लमान, इहो रब जो फज़ल आहे। अलाईंदो हलो रब जो इहो फज़ल आहे जो मरी थो त इज़्ज़त सां वञी थो, अलाए कीअं तोखे साड़े छॾनि हा, हवा में तुंहिंजी मिटीअ खे उॾारे छॾनि हा, अलाए कहिड़ियुनि काठियुनि में साड़नि हा, उहा पाण हिते बि मिले हा। अल्लाह तबारक व तआला एहसान फरमायो जो अल्लाह तबारक व तआला या इज्जत अता फरमाई त या इज्जत मुस्तफा जे सदके अता फरमाई। अब जनाज़ो कंहिंजी शरीयत में आ जो मुस्तफा जी शरीयत में, तड़ो कंहिंजी शरीयत में या मुस्तफा जी शरीयत में, जनाज़े खां पोइ दुआ कंहिंजी या मुस्तफा जी शरीयत में। अदा जेकॾहिं मुस्तफा करीम जो फज़ल न हुजे हा त इज़्ज़त बि कोन हुजे हा त मुंहिंजो मुस्तफा करीम काइनात जो वॾो फज़ल। जनाज़ो थियो वरी ॼमण सां तोसां कहिड़ी कारवाई थिए, या उहा ॼमण सां नाड़ो कटियोसि, जिस्म के पाक कयोसि, मथे जा भार जेके अमड़ जे पेटा खणी आयो आहे इन्हनि खे कूड़ियोसि, हमरा के पाक साफ़ कयो, वरी उनखे आज़ान बि ॾियो कन में, वरी उनखे तकबीर बि कन में चओ, जीअं उनखे ख़बर पए त मां कंहिं खोलूअ जे घर में कोन ॼाओ आहियां, बल्कि मां मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत में ॼाओ हा। जेकॾहिं ईअं ॼमे हा, नाड़ो न कटिजे हा, वेझा चइनि हा, ॿार न कूड़जनि हा, ऐं उनखे कन में बांग न चइजे हा, तो उनजे रूह खे ख़बर पए हा त मां अलाए भील आहियां, अलाए कोड़ी आहियां, अलाए बाणियो आहियां। पर कसम ख़ुदा जो अल्लाह ताला जे हबीब जी शरीयत जे सदके रब ज़ुल जलाल फज़ल फरमायो जो ॼमण सां अल्लाह जो नालो नसीब थींदो आहे। ॼमण सां अल्लाह जो नालो, मरण सां अल्लाह जो नालो, वरी ज़िंदगी गुज़ारींदो हा। ज़िंदगीअ में गुनहगार इंसान हर को आहे, पर अल्लाह तबारक व तआला जी कॾहिं कॾहिं निमाज़ पढ़ंदो हूंदे गुनहगार ज़रूर आहे, तमाम अक्सर तौर ते 5 वक़्ती निमाज़ी बि हूंदा, जेके 5 वक़्त निमाज़ अदा कंदा हूंदा, पर भला बि बद मज़हब आहियो, इनकारी आहियो, काफ़िर आहियो, निमाज़ खे तस्लीम कंदा आहियो, निमाज़ पढ़ंदा आहियो, वरी ज़िंदगी सॼी जी सारी गुज़ारींदा आहियो, अल्लाह जो नालो वठंदा आहियो, इहो त फज़ल मुंहिंजे रब ज़ुल जलाल जो आहे। उन्हें ख़बर उहो नालो अल्लाह तबारक व तआला जो कीअं वठंदो आहे, ईअं वठंदो आहे जीअं मुस्तफा करीम दस्यो आहे, ईअं वठंदो आहे जीअं हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो आहे, क़ूलू ला इलाहा इल्लल्लाह तुफ़्लिहू। आमिना जो नालो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदो आहे, ला इलाहा इल्लल्लाह चवंदा कयो, यो ला इलाहा इल्लल्लाह एॾो वॾो इनाम आहे जेको मोमिन बंदे खे दोज़ख जी बाहि खां छॾाइण में बि कलमो कम ईंदो। हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहा ॻाल्हि ॿुधाई, आमिना जो लाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस पाक ॿुधाए, सुभान अल्लाह चवंदो हलो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान। मुस्तफा करीम इरशाद फरमायो, ध्यान सां मज़मून समझंदो अच, ॻाल्हि पंहिंजे ज़हन में विहारींदो अच। मां ताज़ो वयो हुउसि, ॾेहाड़ा थींदा उते विया हुआसीं, असांजो उस्ताद हज़ूर बख्श खान साहब उते गुब्बे सईद खान को जमाए, सुभान अल्लाह चओ।
आशिक प्यावन तान ते देने वाला न पहुंचा तो ये जवान होते पहुंचो और सोचे बाय तलक्षण करे होते पहुंचो माउते भी याद डाल कर अरे तहां सा बगाल करे छे सलात पढ़ दो हल महबूब मदीने वाले जी हदीस ॿुधंदो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सुभान अल्लाह को छम अच्छा तुम थे करे बिदा माशाअल्लाह सुतल बोल जागन हबीब अकरम जी हदीस मुबारका मुस्तफा करीम इरशाद फरमाया तो क़यामत जो दिहाड़ो थींदो उन क़यामत जे दिहाड़े ते जन्नती जन्नत में हलिया वेंदा ऐं दोज़खी हिसाब किताब थी वेंदो दोज़खी दोज़ख में पिया सड़ंदा दोज़ख जे तरे मां आवाज़ ईंदो या हन्नान या मन्नान दोज़ख जे तरे मां या हन्नान या मन्नान अल्लाह तबारक व तआला दोज़ख जे दारोगे खे हुकुम फरमाईंदो वञी करे ॾिसी आ त दोज़ख में इहो मुंहिंजो नालो केरु थो वठे वो दोज़ख जो दारोगो दोज़ख जी हर कुंड खां वाक़ुफ़ आहे हर भितर खां वाक़ुफ़ आहे हर पत्थर खां वाक़ुफ़ आहे हर बिच्छू खां वाक़ुफ़ आहे हर नाग खां वाक़ुफ़ आहे हर भला खां वाक़ुफ़ आहे छो त वो दारोगो अंदर दोज़ख में चक्कर हणी करे ईंदो या अल्लाह तबारक व तआला जी कुदरत वा उनखे बाहि कोन साड़ी दिया वो अंदर दोज़ख में चक्कर हणी करे मोटी ईंदो अल्लाह तबारक व तआला के अर्ज़ कदो मुंहिंजा अल्लाह एड़ो माण्हू त मांखे नज़र कोन थो अचे जेको तुंहिंजो मिठड़ो रब जो नालो दोज़ख में विझो वठे अल्लाह ताला फरमाईंदो वञ वरी करे हुनखे ॻोल्हे आ वरी उहो दोज़ख जो दारोगो ईंदो हुनखे ॻोल्हण जे लाइ ॻोल्हे करे मोटी ईंदो हुनखे वरी उहो कोन मिलंदो पर उहा सदा जारी हूंदी आ हन्नान या मन्नान इन जी माना वो एहसान करण वारा वो बंदन ते रहम फरमाइण वारा या हन्नान या मन्नान जी सदा पई ईंदी वरी अल्लाह जी बारगाह में विदो ओ मुजा रब जुल जलाल बंदो त नजर अचे कोन थो हाणे हिन मेरे अल्लाह तबारक व तआला फरमाईंदो दोज़ख जी फिलाने तरफ वारी फिलानी कुंड उन फिलानी कुंड जो फिलानो पत्थर उन जी फिलानी वादी जे मथा हिकड़ी वडी छिप बाबा है उन बाई जी वडी छिप जे हेठा मुजो बंदो आ वो बंदो सड़ी करे कोयलो थी वियो आ पर जुबान अञा सलामत वा मुजो नालो अञा वठे पयो वञी करे लगे कढिया वो दोज़ख जो दारोगो नसल एड्रेस ते नसल पते ते वञी करे पहुंचदो मुस्नद इमाम आज़म अबू हनीफा रहमतुल्लाह तआला अलैहि जी हदीस बारवा वो दोज़ख जो दारोगो वींदो वञी करे उनखे उतां कढींदो सॼो सड़ी करे बेचारो कोयलो थियो आ बाक़ी थोड़ी उनजी ज़ुबान सलामत आ वो उनखे मलाइक बार कढियो ईंदो पर तभी वो मस्तानो ज़ुबान सां चवंदो ईंदो या हन्नानो या मन्नानो या हन्नानो या मन्नानो ओ मुजा रब जुल जलाल अची करे हुनखे अल्लाह जे आदो बिहारींदा रब जुल जलाल इरशाद फरमाईंदो दे खबर मुजा मालिक जा पुछे छा थो चवी ओ मुजा अल्लाह मिठड़ा रब तुंहिंजो नालो थो वठां दोज़ख में हां तोखे साड़ियो थम तभी तू मुझो नालो थो वठी चवे थो ओ मुजा रब जुल जलाल डोह मुजा खतम मुझो तो मुखे उन जी सजा दी आ तो मुते को जुल्म कोन कयो आ ओ मुजा रब जुल जलाल मां जा कुछ कया पंजे पाण सां पाण कया
पर ओ बाना दे खबर केड़ी उम्मीद ते चवे तो ओ मुंहिंजा रब ज़ुल जलाल सुनो अब्दुल लतीफ बिटाई जणो न जी वज़ाहत फरमाईंदो आ सुनो अब्दुल लतीफ फरमाईंदो आ पाए पांदु किची में अंगण जे अचल ले अब गुण आए कचाइयो ढकड़ थी ढक जल ले कोई तोड़े लख हुजन तब माफियों ने जल में धरा अब्दुल लतीफ बेटा फरमाईंदो आ कारियों को झूम सड़ी हुआ विचार हां कारियों को झूम मड़ियो मूर न बेच मूर न मोचारियो वठी बेठियो बाट ते खिखिए जो खारियो हाणे उन्हल जो आरियो यार समेरी बियो के सुने सुन दो तो वो अल्लाह मोबानो अर्ज कदो मोजा रब ज़ुल जलाल आया जोही आया गुनहगार आया ऐबदार पर मोजा रब ज़ुल जलाल ओ मोजा मिठड़ा अल्लाह अन्या तो मा उम्मीद कोन लाथी तमान्या मुखे उम्मीद वा तमा के हित कढदे जन्नत में रवानो फरमाए छड़ी अल्लाह ताला जेडी मलोन बंदे जी आकाल बुधदो रब ज़ुल जलाल खिलदो अल्लाह तबारक व तआला पाजे शान जे मुताबिक तबस्सुम सुनाईंदो रब ज़ुल जलाल फरमाईंदो हिन के नहर हयात में विजो उहा नहर वो वाह जेको जन्नत जो वाह हुआ उन में विजो सुन में तड़ो करायो उन के तड़ो करायो विंदो जे नो सल्लो दाणे मां फुटदो आ उन के बेचारी रात वरी तरो ताजा जिस्म हुन जो पैदा थी विंदो ऐ अल्लाह ताला फरमाई दो हाणे इन मुझे बंदे के जन्नत दे वठी वजो छो त इन मा अल्लाह मा उम्मीद खान लाथी आ जेको मामा उम्मीद न लाही दुआ मा उन के सदाई पियो माफ कंदो आहे आमिना ने लाल या हदीस बुधाइया ऐ ओ मानु जन्नत में भी दो हिदा तवज्जो कजा देख मर इन दो जखम कमण वारे के यो या हन्नान या मन्नान जो सबक कहे सिखारियो इनके सबक दुनिया में सिखारियो हो त मीर मदीने वारे हो सबक सिखारियो इते बि सदको हबीब जो इते बि फज़ल हबीब जो इते आमिना जे लाल सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो फज़ल तदे अल्लाह तबारक व तआला फरमायो बशर मार्ज कयो अरिशया तकुल बि फज़लिल्लाह अल्लाह जो फज़ल चले थे व तदे खुश थी ता कयो त मदीने जो मीर सभिन खां वडो कायनात में रब जो फज़ल ये आमिना जो लाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटे में वटो अल्लाह जो फज़ल वाद कुरान चवे थो तो खुश थियो ता खुश थींदा हो अद थियन था ऐ कायनात में जेको मुस्तफा करीम ते खुश थी तो मुस्तफा उन को खुश थी अल्लाह जो बानो वो अल्लाह जो बानो चवे तो त महबूब मदीने वाले के ख्वाब में डिठो जो सुभान अल्लाह अल्लाह सही करे न तोखे माखे मेहरबानी थे ऐ महबूब मदीने वाले साईं जी ज़ियारत नसीब थी आमीन जो तो ये काना थींदी है कोशिश करनी पवंदी है सिक लाइणी पवंदी है असा जे दादो उस्ताद मुफ्ती साहब रहमतुल्लाह ताला अलैहि सोनो शेर मुस्तफा जो सुभान अल्लाह जेको शेर मुस्तफा जे नाले ते ठरे सो सुभान अल्लाह ओ अल्लाह जो कामिल बंदो आलिम तो होयो ही होयो पर अल्लाह से उनके मुस्तफा जी बारगाह में मकबूलियत अता फरमाए मायरो बच्चा पियो जणी दियो पर याद रख जा शेर मुस्तफा जेको थियो सो थियो आए रोटियो बच्चा जणी दियो शेर मुस्तफा जेड़ो जान वरी कोन ईंदो ओ सुन्नी तो के लख लख मुबारक हो जेड़ो तो पंजी अखिन सा एड़े सोने जान जी ज़ियारत कई ये भाग वारो सुबाने कोड़ो थींदे पक्को थींदे जिन शेर मुस्तफा के कोन डिठो हो उनन के बुधाई दे दादा हेड़ो जान डिठो
वेही गालियूं कंदे ॿुधाईंदे त मां हेड़ो रब्बानी आलिम ॾिठो जेको डंके जी चोट ते पंहिंजो अक़ीदो बयान कंदो हो, जेको हक़ सच जो पैगाम बयान कंदो हो, जेको न कहे पुलिस वारे खां ॾिनो न बद मज़हब खां ॾिनो, अख में विझी करे बद मज़हब सां मुक़ाबिलो कई। रूए ज़मीन ते अहिड़ो मां बच्चो ई न ॾिनो हो जेको शेर मुस्तफ़ा जे साम्हूं अची करे ॻाल्हाए ॾिठो। शेर मुस्तफ़ा हो, मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो शेर हो। उन सोने शेर मुस्तफ़ा जे मथे उस्तादन में उस्ताद वाजो सुभान अल्लाह। अञा ज़ोर सां सुभान अल्लाह। सलात पढ़ंदो हल अहिड़ी ॻाल्हि थो ॿुधाए जो सीनो तुंहिंजो मदीनो थींदो। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सच्चो सुभान अल्लाह। उस्ताद फैज़ मोहम्मद गोठो बस्सी, उस्ताद फैज़ मोहम्मद बस्सी वारो सोने शेर मुस्तफ़ा जो ॾाढो उस्ताद वो हज़रत फैज़ मोहम्मद जी आदत मुबारक ही दिल में उकीर वात मिठे मदीने वारे जी ज़ियारत कया पर ज़ियारत कीअं थींदी उन अल्लाह वारे जो अक़ीदो आहे। ज़ियारत हीअं थींदी जो मिठे मोहम्मद करीम ते ॾींहं राति सलातो सलाम पढ़ंदो वरितो। हज़रत मौलाना फैज़ मोहम्मद बस्सी वारे आदत बनाए छॾिया। रात जो इशा जी नमाज़ मस्जिद में अची करे अदा कंदो आहे। उन खां पोइ घर कोन ईंदो आहे। मस्जिद में वेही करे नमाज़ खां पोइ तस्बीह खणंदो आहे, दुरूद पाक जो विर्द कंदो आहे। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन साहिबित ताज वल मिअराज वल बुराक़ वल अलम दाफ़िअल बलाइ वल वबाइ वल कहत والمرض والألم اسمه مكتوب مرفوع مشفوع منقوش في اللوح والقلم سيد العرب والعجم جسمه مقدس معطر مطهر منور في البيت والحرم شمس الضحى بدر الدجى صدر العلا نور الهدى كافي الورى مصباح الظلم جميل الشيم شفيع الأمم صاحب الجود والكرم والله عاصمه وجبريل خادمه والبراق مركبه والمعراج سفره وسدرة المنتهى مقامه وقاب قوسين مطلوبه والمطلوب موجوده والمطلوب مقصوده والمقصود موجوده سيد المرسلين خاتم النبيين شفيع المذنبين أنيس الغريبين رحمة للعالمين راحة العاشقين مراد المشتاقين شمس العارفين سراج السالكين مصباح المقربين محب الفقراء والغرباء والمساكين سيد الثقلين نبي الحرمين إمام القبلتين وسيلتنا في الدارين صاحب قاب قوسين محبوب رب المشرقين ورب المغربين جد الحسن والحسين مولانا ومولى الثقلين أبي القاسم محمد بن عبد الله يا أيها المشتاقون بنور جماله صلوا عليه وآله यो केड़ो दुरूद ॻाल्हाईंदा हलो मौला पराई मुल्तां खे ताज आमीन यो दुरूद ताज मौलाना फैज़ मोहम्मद जी आदत वा दुरूद ताज पढ़ंदो सुभान अल्लाह। सोने मुफ्ती साहब असां खे ॿुधाई ॻाल्हि इहा ॻाल्हि वरी मुफ्ती साहब जे उस्ताद उन खे ॿुधाई टंडे आदम जे भरसां उहा मस्जिद अञा बि मौजूद आहे। टाइम कढी अची जो ॾेखारींदो आहे अञा ताईं उन मस्जिद में उन बुज़ुर्ग जी करामत जी निशानी मौजूद सुभान अल्लाह। 100 वरिया खां मथे टाइम गुज़री वियो उहा निशानी ॿुधाइण जी न आहे ॾिसण जी सुभान अल्लाह। टाइम कढी अची तो पियो जाए ॾेखारे मौलाना फैज़ मोहम्मद जी आदत वारा रात जो दुरूद पढ़ंदो आबा जाबो था त सुभान अल्लाह।
मौलाना फैज़ मोहम्मद राज जो दुरूद पढ़ंदो आहे हिकिड़े रिहाड़े ते मस्जिद में वो वज़ीफ़े जो टाइम थियो आहे हिकिड़ो पठान अची वियो पठान मुसाफ़िर ऐं अचण सां अची करे चई त मैं रहसां उस्ताद फैज़ मोहम्मद चवे घर हली रहो ओता कठई पई आहे उन ओता कटे रहो पठान चवे त न मां रहंदुसि त मस्जिद में रहंदुसि उस्ताद फैज़ मोहम्मद जी दिल चवे मुंहिंजो वज़ीफ़ो ख़राब थींदो ऐं अजीब ॻाल्हि हीअ आहे त उहा राति उहा मुंहिंजो हज़रत साहिब जो 1.25 लख पूरो थियणो हो हज़रत फैज़ मोहम्मद रहमतुल्लाह अलैहि हिकड़ी ते पठान बी ते हो हिकड़ी ते हो बी ते आखिरकार मौलाना फैज़ मोहम्मद अकुलमंद हुयो आलिम दीन हुयो उनखे चई हिनखे मसइले में फासाया मसइले में ईअं कोन थो फासे उनखे चई ओ पठान साहिब तोखे ख़बर नाहे त मस्जिद में सुम्हण जाइज़ कोन्हे अॻियां पठान बुको पढ़ियल हुयो हुनजे मथां भलाई थियणी हुई हुन चयो हाओ अदा ॿियनि जे लाइ सुम्हण जाइज़ नाहे पर मुसाफ़िर लाइ सुम्हण जाइज़ ॿियनि लाइ वाकई जाइज़ नाहे पर मुसाफ़िर लाइ जाइज़ आहे मां सफ़र ते आहियां इतिकाफ़ जी नियत कंदुसि ऐं इतिकाफ़ जी नियत करे मां मस्जिद में सुम्ही रहंदुसि आखिरकार मौलाना फैज़ मोहम्मद खणी हथियार फेंका कया पर हुन सां शर्त लॻाई शर्त हीअ आहे त सुम्ही रहंदे मां सां ॻाल्हाइजांइ मां पंहिंजो कमु कंदुसि चई तोसां तुंहिंजो वाइदो पठान साहब कपड़ो मथा विधो नमाज अदा कई वज़ू करे सुम्ही रहे मौलाना फैज़ मोहम्मद तस्बीह कई अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मद साहिब ताज वल मेराज वल बुराक वल अलम शुरू थी अजे वजीफे में शुरू थी वियो वजीफो शुरू पूरो थियो आहे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते सलातो व सलाम जो विर्द शुरू कई अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या नबी अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतल लिल आलमीन अस्सलातु वस्सलामु अलैका या शफीउल मुज़निबीन जेका ओलह वारे पासे जी भित वा उहा ओचतो भित गायब थी वई आहे मौलाना फैज़ मोहम्मद जो निहारे बिन्नी जहान जो सरदार पाण तशरीफ वठी आयो आहे सोनो अबू बकर बुदो आहे त उमर उस्मान अली हैदर महबूब सल्लल्लाहु मौलाना फैज़ मोहम्मद फरमाए तो हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तशरीफ वठी आया महबूब मदीने वाले साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां अचण सां खिलियो आहे खिली करे खीकारियो आहे पुछो आहे ओ फैज़ मोहम्मद हे ख़बर को कम आहे असां में अर्ज़ु कई या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कम कोन्हे तव्हां जे दीदार जो मुश्ताक हुयुसि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़ियारत करनी हुई मुझे महबूब मदीने वाले चंद घड़ियों उते गुजारियो वरी मुझे महबूब सलाम फरमायो मौलाना फैज़ मोहम्मद के चई करे वरी मुझो महबूब ओलह दे रवानो थी हुआ त वरी भित जहिड़ी जो सुभान अल्लाह जी जो महबूब मदीने वारो हीअ जो रवानो थियो ओ भरसा जेको पठान सुतो पियो हो पुनई उथी पियो आहे अखियुनि मां नार पिया बहस चवे पियो ओ सोना फैज़ मोहम्मद तोखे लख लख मुबारक हुजे मां हाणे ख्वाब लधो आहे त महबूब मदीने वारो हिन मस्जिद शरीफ में चइनि यार सां गॾु तशरीफ वठी आयो हज़रत मौलाना फैज़ मोहम्मद पठान जो हथ पकड़े करे चयो पाण फरमाए था राज़ रखो चुप रहो अले ख़बर नाहे मेहरबानी तोते थी अले माते थी वज़ीफ़ो पढ़ंदे पढ़ंदे साल गुज़री विया हुनखे बि थी पर ॾिस त सही अल्लाह वारनि जी सोबत जो असर मुफ़्त में मुसाफ़िर पठान खे बि महबूब मदीने वारे जी ज़ियारत थी अदा बुधाइण हीअ ॻाल्हि पियो तोखे घुरां जे दिलि में सिक आहे त हुन सिक जे करे महबूब मदीने वारे जी ज़ियारत बि थींदी आहे ॻाल्हि पे कयूं त हिकिड़े पंहिंजे अल्लाह वारे खे महबूब मदीने वारे ज़ियारत कराई ॻाल्हि यादि आहे विसरी वई हाणे पकाई न कई कुछ के याद आ पर कुछ के याद कान्हे मां अर्ज़ पे कयो त हिकिड़े पंहिंजे महबूब मदीने वारे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ख्वाब में ॾिठो हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख्वाब में आया अर्ज़ की या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम माण्हू अव्हां जो मीलाद मल्हाईंदा आहिनि मां बि अव्हां जे मीलाद जी हाल आहर ख़ुशी कंदो आहियां पर या रसूल अल्लाह
चंद्रा बाहिन मुल्क में चंद्रा समझो था कौन था चंद्रा चंद्रा या रसूल अल्लाह मुल्क में खोड़ है उहे चौंदा ना चाहे जो बिदअत शिरक हराम था क्यों या रसूल अल्लाह दिल में शक थी पयो है शक इंसान कदे जो पई गाल जुड़ी कला असर थी या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दिल में थोड़ो ये खुद को थी पयो है शक को न थियो या रसूल अल्लाह खुद को थी पयो है तवा जो मिलाद कया थो या अचण जी खुशी कया थो यो कम दुरुस्त आया न बुधो आमिना जे नाल सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम छा जवाब अता फरमायो अभी तक में इरशाद फरमायो मन फरिह बिना फरिहना बिही ओ सवाल पुछण वारा बुध जेको मां मोहम्मद खुशी से खुश थी दुआ मां मोहम्मद करीम उन खां खुश थी दुआ है जेको असा जे अचण ते खुश थे असा उन ते खुश थींदा हो तू पाण सोचे करे बुधाए जेकरे माखे तू ॾिसे ओ माखे ॾिसण सां मोह गुंजाए अदा मां बि तोड़ो कोन ठरंदुसि जेकरे तू माडे ॾिसी खिले तो खुश थे तो मासा दिल जी गिरूह करे तो मासा कुर्ब जो इज़हार करे तो अदा फकीर बाबू नूरानी मेहरबानी करे साल में एक दफो ब दफा असा दे अचे तो पंध करे तो त टेलीफोन बाहे साईं सलाम अलैकुम वालेकुम सलाम से फिलाणो दिहाड़ो आ उन फिलाणे दिहाड़े जी तारीख मिलंदी आदा जे वांदी या त मिलंदी कम थियो न हितों निकरंदो लाड़काणी दो लाड़काणे का गाड़ी पकड़ी दो जी नवाब शाह लांदो नवाब शाह तो शाहपुर चाकर शरीफ ईंदो उते लांदो उते अची करे चवंदो त साईं तारीख हलायो फकीर बाबू एडो पंध छो चंदो साईं रूह कढियो तारीख बि वठी अचां तोसां बि मिली अचां शेर मुस्तफा ते कुल बि पढ़ी अचां हाणे सच्ची ॿुधाए इन फकीर बाबू नूनारी के मां ॾिसी करे खुश थी दुसे अलाइंदो हलो मौला मदीने पाड़ पटई हां खुश थी दुस अदा पो जे कदे तू दुनिया में मानू हां बावट एकड़ो ता जे पाड़े जो के माजू लाइन जा नाला खणी हुआ भले भले हाणे हलंदो नालो हलंदो हले सुठी ॻाल्हि आहे तू सॼो खुश थे ये फकीर ते ता जे पाड़े जो आप भी दुसूमरो अल्लाह खुश करे ओ बाबा मां जो कोई हिसाब किताब जो कोई न मता जो तो मुफ्ती साहब के कोले डोकड़ो ॾिनो थो मले जा ना बा और मैं मिसाल जो दिया फकीर आबिद सुमरो ता जे न तरह जो शाहपुर चाकर से साल में ब दफा बेचारो अचे थो कम भी कोने मां को वडे मां डोकड़ पैसे वारो मिस्कीन है रसूलुल्लाह जे दर जो फकीर सुभान चंथा साईं आया से जुगो नमाज पढ़नी आया से शेर मुस्तफा ते हाजिरी भरानी साईं आया से बड़े बड़े करे तो सा मिला से अदा सच मुच एड़े मेहरबान के मां ॾिसी ठरंदो से या न ठरंदो अब ठर गो न तो अदा जे तू दुनिया वारो मां दुनियादार असा दुनिया जा आम अबो जे कमजोर मानू जेकरे हिक बे के ॾिसी खुश थियऊं था हिक बे जी खुशी में खुश थियऊं था तो कसम खुदा जो महबूब मदीने वाले जा एहसान कायनात ते हर महबूब जी आमद ते खुश थी दो मदीने वारो खुश थी दो यो हिसाब महबूब के जो एहसान पाण ते कोन रखदो मुझे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा एहसान रब जुल जलाल तने फरमायो कुल बिफضलिल्लाह अल्लाह जे फजल ते खुश थींदा कयो त अल्लाह जो फजल ते पीर मदीने वारो पीर मदीने वारो अल्लाह जो चौ चाहे फजल चाहे अल्लाह जो ये अल्लाह जो फजल आज रब कुरान में हुक्म फरमायो अजड़ त मिलाद कुरान में साबित भी छुआ इन जो मतलब आ त अल्लाह जो फजल महबूब मदीने वारो ए सुन्नत जमात वारो अल्लाह जी फजल ते खुश थी दो आया थी एक गाल अने अच तटी अल्लाह जी रहमत पे बुधाए सला सभी करे सल्लल्लाहु हाणे बड़ी कुछ ढरा थिया अथो मथे करे बुधायो जे थक जी पिया वो न समझ
मां चयो त जेके थकिजी पिया कोई हथ जो मथे बोल थी होशियार थी वियो होशियार सला सला सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि हबीब अल्लाह सोचो सुभान अल्लाह अन्या अन्या जोर से सुभान अल्लाह दिल खोरे करे पुठिया वारो सुभान अल्लाह हाणे सब हथ मथे कयो तमारे पक अल्लाह जो फज़ल महबूब मदीने वारो त रब जी रहमत महबूब मदीने वारो हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो मदीनो पाक जो सुभान अल्लाह या सुभान अल्लाह पाण वट रखमा के आशिकन वाली अजो मेरा दिया रात जो मुखे सुनो सरवर याद प्यो दिल रनेड़न जी फिटी वई हो तो हर याद प्यो अजो मेरा दिया रात जो मुखे सुनो सरवर याद प्यो दिल रनेड़न फिटी वई चो तो हर इश्क मारण मारिया मुत मक मदीने जा सारे मुत मक मदीने जा सारे इश्क मारण मारिया मुत मक मदीने जा सारे मुत मक मदीने जा सारे घोड़ा घड़ियों की अघारियां घोड़ा घड़ियों की अघारियां जेके रात रहबर याद प्यो दिल रनेड़न जी फिटी वई हो तो हर याद प्यो अजो भैया दिया रात जो मुखे सुनो सरवर दिल रनेड़न जी फिटी वई हो तो हर याद प्यो इश्क उत माथा चल मुझा जोश में जेरा जल मुझा जोश में जेरा जल सुभान अल्लाह मौला कदो मदीने हलंदा से ईमान से हाजिर ॾींदा इश्क उत माथा चल मुझा जोश में जेरा जल मुझा जोश में जेरा जल सिंध में सिखायल किया सुमन सिंध में सिखायल किया सुमन जिनके मोह मुनवर याद प्यो दिल रनेड़न जी फिटी वई हो तो हर याद प्यो जो अजो बिया दिया रात जो मुखे सुनो सरवर याद प्यो दिल रनेड़न फिटी वई हो तो हर याद प्यो सुभान अल्लाह सिक्का मौजो यो महबूब जो मदीनो
उन महबूब जे मदीने में आमिना जो नालो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मिंबर शरीफ ते बिठो है मुझा महबूब मदीने आए हर कोई प्या चाहे मर्जी मालिक कलतार दी पर अल्लाह प्या चाहे मर्जी अहमद मुख्तार दी सुभान अल्लाह इहो मुझो महबूब मदीने वारो कुर्बान हो जा महबूब जे शान महबूब मदीने वारो साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मिंबर शरीफ ते मौजूद हुआ हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खुतबो पे इरशाद फरमाइन खुतबो महबूब अकरम खुतबे जे लाए जी जो बीठो आ अजा महबूब मस बीठो आ मुस्तफा करीम जो एकड़ो सहाबी भजदो आयो एरो भजदो आयो चो सहाबी एरो सब चो सब एरो भजदो आयो लहाबीन सहाबी महबूब वट साहबी भजदो आयो अचन सा अर्ज़ कई अलकल माल वजाअल अयाल या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बच्चा था भूख मरन या रसूल अल्लाह अन्यथा मरो दुख करो इन जो मतलब आ त जेडी मन दुखिया यस त मदीने जे मीर ने हली आया जेडी मल तकलीफ थियस त महबूब मदीने वारे ने आयो हबीब वट आयो अचण साची अलकल माल वजाअल अयाल या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम माल मरी गयो बच्चा भूखा थिया या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का वाह फरमायो आमिना जलाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो रहमत वारो दरिया हो जोश में अची वयो अरे आ गया जब मौज में कतरे से दरिया कर दिया पड़ गई जिस पर नजर बंदे से मौला कर दिया महबूब जी रहमत जोश में जिया हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पजा हथड़ा मुबारक मथे खड़ गया मुझे महबूब फरमायो अल्लाहुम्मा मस्किना गैसम मुगीसन हनीअन मरीअन गदकन तमकन आजिलन गैर राइसिन नाफिअन गैर दार तमलअ बिहिल अर्द व तुंबितु बिहिल ज़रअ व तुही बिहिल अर्द बाद मौतिहा औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझे महबूब दुआ में ही थो चवे ओ अल्लाह वो मीहु पंजी मर्जी असा वसाइदो आही मुझा खालिक अॼु तोखां मां मोहम्मद करीम मीहु थो घुरां हाणे जो हाणे असांखे मीहु खपंदो या रसूल अल्लाह वो मीहु वसाइदो हा कॾहिं गाह फुटाईंदो हा कॾहिं गाह न फुटाईंदो हा पर मुझा खालिक मुझा मालिक अॼु अहिड़ो मीहु नथो खपे अॼु अहिड़ो मीहु थो खपे जो जल थल थी वञे ऐं अहिड़ो मीहु थो खपे जेको गाह फुटाए ओ मुझा अल्लाह हुआ त मीहु वसाइदो हा कॾहिं नुक़सान बि ॾींदो आहे कॾहिं फ़ाइदो बि ॾींदो आहे मुझा खालिक मुझा मालिक अॼु तोखां मां थो घुरां अॼु नुक़सान वारो न बल्कि फ़ाइदे वारो मीहु ॾिजां साहबी चवे थो हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआ जे लाइ इब्राहिम करे अन्य हेठ को कोन कया हुया अन्य जो महबूब मुंह मुबारक ते हथ को कोन लाथो आसमान ते एडो मींहुं वठो जो मस्जिद नबवी जी छत मां पानी धारा करे पियो वहे खुश थी करे फकुस वरी खर वरी सुभान अल्लाह नी वसीवा मुल्क में नुकर जुम्मे जो दिहाड़ो छंछर जो दिहाड़ो आचर जो दिहाड़ो सूमर जो दिहाड़ो मी बस कोन पियो थे दुआऊं घुरी करे थकजी पया ओ मुझा अल्लाह अदारो त नुकर में पिया मरो हाणे त हे मीहो एडो थियो आ जो बुडऊं था अल्लाह तबारक व तआला जो त ही फरमायो पयो तवां जे चवण ते मीहो वसायो ई कोन थो जे जवान जे चवण ते वसायो त वो चवंदो त बंद कर दो
सूमर जो दिहाड़ो मींहुं वसे पियो, अंगारे जो दिहाड़ो मींहुं वसे पियो, अरबा जो दिहाड़ो मींहुं वसे पियो, खमीस जो दिहाड़ो मींहुं वसे पियो, बंद कोन पियो थे, जुमे जो दिहाड़ो आहे अञा मींहुं वसे थो। वरी मुंहिंजो महबूब खुतबे जे ॾाढी ठोकरो भॼंदो आयो, या रसूल अल्लाह हथ हणे मथे हल या रसूल अल्लाह। वाहुर फरमायो हाणे त मुदऊं था। वरी आमिना जे लाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उते जो उते पंहिंजा हथ मुबारक मथे फरमाया। साहबी तो फरमाए मुंहिंजे महबूब जे हथ रखण जी देर ई ॼण कॾहिं मींहुं वठो ई कोन हो, आसमान ईअं साफ़ थी वियो। सुभान अल्लाह। हाणे हदीस बि ॿुधई, मसइलो बि ॿुधो। हाणे मां तोखां पुछां थो, अबा महबूब मदीने वारे जो हथ रखण रहमत आहे या न? रहमत आहे न। वरी महबूब मदीने वारे जी दुआ सां आसमान तां मींहुं वठो, उहो रहमत आहे या न? हलाईंदो हल, उहो बि रहमत। महबूब मदीने वारे जो मींहुं जे लाइ दुआ घुरण बि रहमत। पर रुगो ईअं न, ख़ुदि महबूब सॼो जो सारो रहमत। तॾहिं रब फरमायो त मुंहिंजी रहमत ते ख़ुशो मल्हाईंदा कयो। तो मुस्तफा करीम रहमत आहे या न? मुस्तफा करीम रहमत आहे। कसम खुदा जो मदीने वारो अच त मां वरी ॿी हदीस ॿुधायां, मुंहिंजी दिलि अॼु चवे थी मूंखे हदीसूं ॿुधायां। सुभाणे ॿी हदीस हबीब वसल्लम पाण करीम मदीने पाक में हा, मदीने पाक में 2-3 साल गुज़री विया, हिजरत कई। हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुबुह जो उथिया, उथण सां मुंहिंजे महबूब मदीने वारे साहबिन खां उथंदा हा त पुछंदा हुआ जी आदत। ऐं समूरनि आलिमनि लिखियो आहे, महबूब पुछंदो हो छा? पुछंदो हो ॾियो ख़बर के ख्वाब ॾिठो आहे? पोइ जेको ख्वाब ॾिसंदो हो उहो ॿुधाईंदो हो, महबूब मदीने वारो हुनखे ताबीर ॿुधाईंदो हो। हिकिड़े ॾिहाड़े ते महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पुछियो के ख्वाब लथो आहे? उन ॾींहुं कंहिं बि ख्वाब कोन लथो। महबूब मदीने वारे फरमायो तव्हां कोन ॾिठो आहे, पर मां अॼु ख्वाब ॾिठो। ख्वाब न ख्वाबनि जहिड़ा, अल्लाह जे नबीअ जो ख्वाब बरहक़ आहे। अल्लाह जे नबीअ जो त शान वॾो, ख़ातमुल अंबिया जो शान अञा मथे। पर महबूब जे ग़ुलामनि 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 जा ग़ुलाम बि ख्वाब ॾिसंदा हूंदा। सचो हज़रत इमाम अहले सुन्नत मुजद्दिद दीन व मिल्लत हज़रत शाह अहमद रज़ा खान फाज़िल बरेलवी, सचो सुनो, हज़रत मौलाना फाज़िल बरेलवी जो शागिर्द हज़रत अल्लामा ज़फ़रुद्दीन बिहारी रहमतुल्लाह तआला अलैहि फरमाए, चवे तो त हिकिड़ो माण्हू वो आला हज़रत जे मुरीद सां वहाबी हो, वहाबी वो आला हज़रत जे मुरीद सां कई बहस। ध्यान सां ॿुधो, पिछलनि खे पुराणी आदत आहे थॾे पिछल सोली सिंधी में चवंदा पिशनी टंग अड़ायूं वेठा। सोची दिल्ली जे शहर में उन आला हज़रत जो हिकिड़ो सचो आशिक रसूल मुरीद हो, उन सां बिशनी अटकी पियो कंहिं ॻाल्हि ॻाल्हियूं कंदे घटि वधि ॻाल्हाईंदे तां त वञी करे हुन निभागे वहाबी इमाम अहले सुन्नत हज़रत मौलाना शाह अहमद रज़ा खान फाज़िल बरेलवी लाइ गुथा लफ़्ज़ ज़ुबान मां कढिया। तो हू जेको मुरीद हो साम्हूं वारो हुनखे ॾुख थियो, हुन जो यार जेकॾहिं हिन मां हिन निभागे सां बहस कयां ई न त चङो हो, मां बहस करे अजायो पंहिंजे बुज़ुर्ग जे लाइ ग़लति लफ़्ज़ ॿुधा अची इहा ॻाल्हि करे हे तो उथी आयो। उथण सां पंहिंजे घर वियो, राति थी, वहाबी ख्वाब में जो सुतो त ॾिसे पियो त क़यामत क़ाइम थी वई, क़यामत जो मंज़र आहे। ॾिस त मौला ताला कीअं तो वहाबी खे सिधो करे, ख्वाब पियो लहे, छा थो ॾिसे? ॾिसे थो त माशर जो मैदान आहे, उन माशर जे मैदान में लखनि करोड़नि जी तादाद में माण्हू हलंदा था वञनि,
ऐं उन्हनि माण्हुनि सां गॾोगॾु चए थो मां बि हलंदो थो वञा तां त हलंदे हलंदे हिकिड़ी तमामु वॾी लाइन आहे उन लाइन जे बारे में पुछियो त छा आहे चइबो आहे जन्नत में वञण वारनि जी लाइन आहे हिन चयो त मां बि पंहिंजे पाण खे वॾो तौहीदी सम्झंदो हुउसि मां बि उन लाइन में बीही रहियुसि त मां बि जन्नत वेंदुसि चए पियो हिकु माण्हू ॿियो माण्हू टियों माण्हू तां त हलंदो हलंदो चए थो जेॾी महिल लाइन वेझी थी ॾिसां त मदीने जो मीर पाण बीठो आहे ॿार वठंदो पंहिंजी उमतनि खे जन्नत में मोकिलींदो पियो चए पियो मां बि परे खां ॾिठो त ख़ुशि थी मां बि मुस्लमान वारी बि वॾी आहे मां बि इंशाअल्लाह इहो ई जो थो जन्नत में वञा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वेझो पहुतुसि त हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हथ मां वठी करे मांखे लाइन को पासे बीहारियो ऐं महबूब मांखे फरमायो चिठी काथे आहे चिठी हिनखे ॻाल्हि सम्झ में न आई चिठी निस्बत वारो त हुयो ई कोन चिठी छा सही चए थो एतिरे में मांखे जाग थी पई मां ख्वाब में जाॻियुसि जी वरी उथियुसि वुज़ू कयो वरी मांखे निंड आई वरी साॻियो ॾिसां पियो त लाइन में वञां थो वरी पहुचां थो वरी महबूब ॿाह में वठी करे पासे थो बीहारे महबूब फरमाए थो चिठी काथे आहे चए थो वरी मांखे जाग थी वई वरी टियों दफ़ो साॻियो बात दिल में धको लॻुसि त काथों लॻी आहे मांखे सुबुह थियो आहे वो आला हज़रत जे मुरीद ॾे पहुतो आहे ओ सोना मांखे उन सोने अहमद रज़ा जे दर ते वठी हल दिल्लीअ मां निकिता बरेली जे शहर में पहुता सुबुह जी फजर जो टाइम हुआ हज़रत इमाम आले सुन्नत मौलाना अहमद रज़ा खान फाज़िल बरेली फजर जी नमाज़ पढ़ायूं करे पंहिंजे मुसल्ले मुबारक ते वेठो आहे वो आयो आहे अचण सां अची करे जी साईं मां तौबा कई आहे मां गुनाहनि खां तौबा कयां थो पंहिंजे बुरे मज़हब इन बुरे अक़ीदे खां तौबा ताइब थी करे अहले सुन्नत व जमात जे अक़ीदे में दाख़िल थिया थो मौलाना अहमद रज़ा खान फाज़िल बरेली रहमतुल्लाह तआला अलैह हथ पंहिंजो अॻिते फरमायो उनखे जी हथ हुन जे मथां रखो उन हथ ते रखियो मौलाना अहमद रज़ा उनखे चयो ला इलाहा मुहम्मद रसूलुल्लाह अदे खुद कलमो पढ़ाई मौलाना अहमद रज़ा खान कलमो पढ़ाइण खां पोइ जेको शुजरो आहे सिलसिला आलिया कादरिया जो उन शुजरे जो पन्नो हज़रत मौलाना अहमद रज़ा उहो वेड़े करे हुन जे हथ में ॾिनो ऐं हथ में ॾेई करे चईंसि त ख्वाब में महबूब जे चिठीअ जो तोखां पुछियो हुयो उहा चिठी इहा सिलसिला आलिया कादरिया जो जेको शुजरो आहे वो जेको निस्बत वारी कड़ी आहे कड़ी कड़ी में कड़ो कड़े में वो त वञी करे पीरनि जे पीर सोने दिलबर दस्तगीर अब्दुल कादिर जीलानी ताईं पहुचो था उन सिलसिले वारी जेका कड़ी आहे ॿियो शुजरो पन्ने जो टुकड़ो न आहे या चिठी आहे जेका इंसान खे जन्नत जो दर ॾेखारींदी ख्वाब कम जा हूंदा आहिनि ख्वाब जहिड़ा तेड़ा न हूंदा आहिनि महबूब जा ग़ुलाम ख्वाब ॾिसनि त उन्हनि जी ईअं भलाई थी वञे उन्हनि खे चिठियूं ईअं परवाना जन्नत जा मिली वञनि त महबूब मदीने वारे साहिबनि खे फरमायो ख्वाब ॾिठो अथव चयो या रसूल अल्लाह ख्वाब कोन ॾिठो आहे पाण करीमन फरमायो त मां लॻो या रसूल अल्लाह इरशाद फरमायो हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ख्वाब लधो त पाण मक्के पाक हलिया आयो ऐं काबतुल्लाह जो तवाफ पाण कयो
हाणे साहब हिजरत कई 2-3 साल गुज़री विया बेचारन जा घर रोड हुई हुया पर मके पाक जी उकीर अची हुनन खे वरी सिक जगाई सिक अची हुनन खे लगी जेके फट हुनन जा फिराक वारा फट वे वरी उखरी पिया वरी उथरी पिया ऐं हुनन खे अची दिल में इश्क जागियो अची सब साहबी मस्त थिया मस्ताना थिया महबूब खे को हेडो फिरी आयो या रसूल अल्लाह हलो को हेडा फिरी आयो या रसूल अल्लाह हलो महबूब मदीने वाले फरमायो हलो था छेड़ो आ इख्तिलाफ आ मक्के वारन सा हलंदा से ओच नाट छेड़ो थी पयो पर परवाना ॿुधनी कोन पिया अखिन में के पानी पियो वहे को महबूब जे कदमन ते किरियो पियो या रसूल अल्लाह ख्वाब को पाण लधो थई महबूब मदीने वारा तो जो ख्वाब कूड़ो कोन हुंदो हिक दफो असा के अखिन सा मक्को पाक भले देख ऐ मान तो चाया तम वट सोन चांदी सरोजे थोड़ा मिठड़ा तुझे दर मुझो घर थोड़ा मिठड़ा तुझे दर मुझो घर हुजे माल तो चाया तम वट सोन चांदी सरोजे थोड़ा मिठड़ा तुझे दर सिंध में मुँह तुम जसस के खातो भी तो खोड़वा तुम जो हिक मौलूद मिठड़ा मुझे लायक रोड़वा सिंध में मुँह तुम जसस के खातो भी तो खोड़वा तुम जो हिक मौलूद मिठड़ा मुझे लायक रोड़वा गल जजा का देख बाहे गल जजा का देख बाजे तो जड़ो गो हर मिले तो गोरा मिठड़ा तुझे दर अॻियां मुंहिंजो घर जे मां थो चाहियां त मूं वटि सोन चांदी हुजे तो गोरा मिठड़ा तुझे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे हाणे महबूब आशिक जी ॻाल्हि मञी वई अभी वक्रो फरमायो हलो हलो तैयारी कयो 100 न 200 न 300 न 400 न 500 न 600 न 700 न 800 न 900 न 1000 न 1100 न 1200 न 1300 न कुल्लू मुझे महबूब सां 1400 सहाबी संभरी पया कई मक्के किथा बुधो कई ताइफ में बुधो कई मदीने में बुधो कई खैबर में बुधो सब मुझे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम से रवाना थी गया हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक्के पाक का बाहर होते बिया जो गोठवा उन होते बिया जे गोठ ते जो महबूब अकरम बैठो जो महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ये ओचता नींदा से त झेड़ो थी पवंदो इख्तिलाफ हले पियो ओश तो नींदा से त झेड़ो थी पियो उस्मान के था मोकिलियो वनी करे हुनन सां सलाह करे जे हुनन खे ॿुधाए जंग लाइ कंदा से उमरो कंदा से वापस ईंदा से ॻाल्हि डिघी आ उहा कोन थो ॿुधाया महबूब अला 1400 सहाबी होते बिया जे खूह ते पहुता के घोड़ा पियारिया के वुज़ू कयो के पानी भरियो के पानी पीतो होते बिया जो खूह खुटी वियो खूह जो पानी से छिके कटन त गप पई पोते पानी बचियो सुभान अल्लाह अच तो ॿुधाए अल्लाह बिन जो अकीदो न सहाबिन जो अकीदो खुदा से मांगो अरे पिछले के जलियो आ तो खुदा से नहीं मांगो हम भी कहते हैं मांगो पर मुस्तफा के वसीले से मांगो जलियो असा जलियो आ जेले जा मुजी का सा तकीर दिखायो सा जो जला से नहीं मांगो सा करे हम कहते हैं मांगो रब से पर मांगने का तरीका भी तो सीखो कोई सलीका भी तो सीखो मुस्तफा के वसीले से घुर कर इस्तकम की था सहाबी रसूल उन्हनि जो अकीदो आहे
भजदा आया उते भी करे नफल पढ़न हा तस्बीह कढन हा ठक ठक शुरू करे ओ मुजा खालिक मुजा मालिक नी दे घुरी सके तो जायज मनो कोने पर हिनन जे पेट में वीलो आसा में वो अकीदो सिद्धो कयो सहाबी सब रोड़दा महबूब मदीने वाले भजदा आया या रसूल अल्लाह पानी खपी वाह वाह कर फरमायो तो लश्कर में वन्यो बचत सचत पानी आए खड़ी सुभान अल्लाह बोलियो से पानी बच्चो ही कोन चोए चोए पानी की वट्टी खड़ी आया वट्टी वट्टो चोए वट्टी समझो था नंढड़ी वट्टी जेतरो या प्याले जेतरो पानी आ वो प्याले जितरो पानी खणी अची करे महबूब मदीने वाले साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आडो जो आया महबूब उनके हथ में झले करे महबूब पंहिंजो ही आंगुरियूं उन में विधियो महबूब मदीने वाले आंगुरियूं विझी करे हीअ जो कढियो सहाबी फरमाइन था जअल माउ यफूर मिन बैन असासिही कल उयून मुझे महबूब जे हथन मां पानी ईअं पियो वहे जीअं पंज नद पंज दरिया वहंदा कसम खुदा जो घोड़ ने पीतो उठ ने पीतो 14 सब सहाबे ने पीतो अयुन को अलावा पंहिंजूं खलियूं भरियूं से पानी फुहारा दई मुस्तफा करीम जे हथड़न मां निकतो पे अल्लाह पाक जो कसम उन सहाबी रिवायत करने वाले को कहीं पूछो जो खबर घणा हवा बुद्ध तो सही सहाबी जो कीदो वहाबी जो कीदो ना सहाबी तो चवे कसम खुदा जो होया से त 14 सब अंते बुद्ध चवे तो होया से त 14 सब कसम खुदा जो लख जवाब भी मुस्तफा जे आमूरन वारो पानी कोने पहुंचे मतलब बात मुस्तफा जे सहाबी जो की दुआ त जेका शे मुस्तफा जे हथ में निकली वा बरकत वाली या ई ना है तो सुभाणे कटड़ू चवे तो रुको 14 सब लाए हुई न हजरत जाबिर जा लफ्ज़ दिखाया सुनो जाबिर चवे तो कसम खुदा जो जे करे न को पीना भोजो आटीना भोजो सब दिन के यो पानी पूरो थी वजे मसइलो बुधाए मसइलो समझ जा गाल यो महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हथन में पानी तो अदा दे खबर रहमत आहे हलाई डालो मौजू हले पे रहमत वा मुझे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हथन मुबारक पानी निकतो रहमत मिली रहमत ते खुश थिजे या न थिजे सुभान अल्लाह भाई साहब इनके जने मिलियो हुंदो बेचारा खुश थिया हुंदा या न खुश थिया हुंदा अज तो मसइलो बुधाए कायनात में पानी हन ट्रे सुभान अल्लाह कुल कायनात में पानी है ना कायनात जो मतलब है जहान बागियो जहान बई जहान टे पानी है एकड़ो पानी जो जो दुनिया में तू पिए तो वाहन वाटर दरिया वारो समुद्र वारो एक पानी हो यो पानी थई को जन्नत में आबे कौसर वारो पियंदा से चो इंशाअल्लाह ओ ये पक्का सा ये सीनो ठोके चो इंशाअल्लाह हां असा के पक्का महबूब मदीने वाले जी शफाअत में असा के परवाह ना है गुनहगार आयु ऐबदार आयु पर परेशान नथी सीनो खोले करे जो त इंशाअल्लाह पियंदा से यो पानी इहो जेको ओ आबे कौसर में आ जो पानी सुभान अल्लाह एड़ो ओ आबे ज़मज़म सोने इस्माइल अलैहिस्सलाम जी खुड़न मां जेको निकतो वो खुड़ी है को त पानी निकरी आयो पर अज त तोखे बुधाए आलिमन जो फैसलो किताबन जा हवाला देण जे लाइ मां तैयार आहियां आलिम छा था फरमाइन था आबे ज़मज़म बे हिकड़े पासे वाहन वाटर जो पानी बे हिकड़े पासे आबे कौसर बे हिकड़े पासे ओ जेको पानी मुस्तफा जे आंगुरन मां निकतो वो कुल कायनात जे पानी खां अफजल मुस्तफा करीम जा सहाबियो तमा जो भाग वाह मुझे मुस्तफा करीम जे साहब मुझे मुस्तफा जो हर सहाबी नबी जो जन्नती हर सहाबी नबी ये ना नारो हड़ो खबर पाई हर सहाबी नबी आखिर जन्नती छो नथी दा मुझे मुस्तफा जी आमर जो पानी पीता
मुझे मुस्तफा करीम जे इन्हन प्यारन परवानन जे बारे में बकवास करे उन जी ज़बान छिके कढी दे ऐं उन खे ॿुधाए छॾ तो वारी ज़ुबान ई कुछ ने कुत्ते खे खाराए छॾींदासीं मुझे मुस्तफा जे साहबनि जे बारे में बकवास न कजो परवान वञा जेरा कसम खुदा जो अल्लाह से असां ते रहमत कई फज़ल कयो को असां ते आहे फज़ल असां ते आहे रहमत तो अबा असां नुक़सान में कोन विया हूं महबूब जी आमद जे करे असां फ़ाइदे में विया हूं असां त ख़ुश थी जो को सड़े न भले सड़े कोन जो नसीब पर असां कोन सड़ंदासीं असां ठरंदासीं असां छा चवंदासीं असां चवंदा सारे जग में जान पर नए जिन सारथिया मोहम्मद अचियो बेड़ा पार थिया सारे जग में जान पर नए जिन सारथिया मोहम्मद असमा तकीर खत्म कया से वाला भी मजो गायो सुभान अल्लाह सारे जग ले जिल सारथी